नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कंडियारो मां खबर ईंदा लाहौर में पाक फौज पारां करायल जिस्मानी फुर्ती जे मुकाबलन में 667 पुशिया पणी दुनिया जे 7 टीमुन का मुकाबलो खटे वर्ल्ड रिकॉर्ड कायम कंदड़ सिंध ॼाए मेड़ वासी फौजी जवान एथलीट अमजद अली आगरो जी मान में कंडियारो में आगरा वेलफेयर एसोसिएशन पारां संदस मान में आजाणो ॾिनो वियो। आजाणे में पीपी एमपीए सैयद सरफराज हुसैन शाह, कंडियारो यूसी जे अॻूणे चेयरमैन गुलाम मुर्तजा शाह, मीर खान सहतो, नईम डैराज यासिर, इरफात सलीम आगरो ऐं आगरा बिरादरी जे माण्हुनि ऐं शहर जे रांदीगरनि शिरकत कई। उन मौके ते नौजवान अमजद अली आगरो चयो त वालदेन ऐं सिंध समेत मुल्क वासियुनि जी दुआनि सां मुल्क जो नालो रोशन कयो, जंहिं ते फख्र महसूस कयां थो। इन चयो त सिंधी नौजवाननि में वॾो टैलेंट आहे, इन खे ज़ाया थियण खां बचाइण लाइ खेनि मौक़ो ॾियण जी ज़रूरत आहे। उन मौके ते पीपी एमपीए सैयद सरफराज हुसैन शाह चयो त अमजद आगरो जी कारकर्दगी ते सिंध फख्र करे थी, असीं खेस मुबारक ॾियूं था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।